साइंसदाननि जी हिकु टीम ख़बरदार कयो आहे त ज़मीन जी सिहत या बीमारी ज़ाहिर कंदड़ 16 अहम तरीन जुज़ ख़तरनि वारे निशान ताईं पहुची चुका आहिनि, जेका इंसाननि समेत ॿियनि जानदारनि लाइ गिणतीअ जोगी ॻाल्हि आहे। इन ॾिस में सभु 35 जुज़नि जो जाइज़ो वरितो वियो, जंहिंमां इहा ख़बर पई त 16 अमल पंहिंजी फना वारे उरूज ते पहुची चुका आहिनि, जंहिंजे बुनियाद ते साइंसदाननि उन्हनि खे ॻाढ़ा निशान चवंदे कोड रेड जारी कयो आहे, जेको सॼी इंसानियत लाइ पाणी ऐं हवा वारी हंगामी सूरतहाल पिण आहे। सभ खां पहिरियों त हवा में कार्बन डाइऑक्साइड जो मिक़दार पंहिंजे सभ खां मथाहें दर्जे ते पहुची चुको आहे, जंहिंजे करे झंगनि ऐं ॿेलनि खे बाहियुनि जा वाक़िआ वधी रहिया आहिनि, गर्मी पद में वाध थिए पई ऐं ॿोॾियुनि ऐं तूफ़ाननि सां मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। जेकॾहिं इन ॻाल्हि खे मौसमियाती रिपोर्ट कार्ड चयो वञे त कुल 35 मां 16 जुज़नि में सॼी इंसानियत नाकाम थियण जे वेझो पहुची चुकी आहे, जंहिंमें सामूंडी गर्मी पद, चौपाई माल जो अंग, इंसानी आबादी ऐं आलमी गैस जी खोट वग़ैरह शामिल आहिनि। अहिड़ी सूरतहाल खे असां हयातियाती अलामतूं ऐं वाइटल साइंस बि चवंदा आहियूं, जेका इंसाननि जे हथां ई वणनि जी वाढी, ॿेलनि जे ख़ात्मे ऐं समुंड खे तेज़ाब सां भरण जे करे पैदा थी आहे। हाणे इंसाननि लाइ पंहिंजे हथां पैदा कयल ख़तरनि जो अज़ालो हिकु वॾो चैलेंज बणिजी वियो आहे। ॾिसणो इहो आहे त इंसान पंहिंजे वढे जो वेझ या तबीब कीअं थो ॻोल्हे।